ज़रली जो ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो। इन हादसे जे पोयां बेजार खान या खान बहादुर ॿिन्ही मां कंहिं हिक जो हथ ज़रूर आहे। सॼो मसलो शहरोज़ खान सां संग तोड़ण खां पोइ पैदा थियो ऐं मथां वरी ज़र अली सां मुंहिंजी एंगेजमेंट खां पोइ खान बहादुर असांजे खून जो प्यासो थी वियो। शामिर खान, तव्हां मूंखे ज़र अली जी ख़बर वठी ॾियो। हू अलाए कहिड़े हाल में आहे। सभु मेरा हयाती सां आहे। ख़ुदा ज़र अली जी हयाती ॾे ख़ैर करे। तव्हां फिक्र न कयो, इंशाल्लाह भलाई थींदी। मां कुझु कयांसि। या अल्लाह साईं, तू हर शइ ते क़ादिर आहीं। तुंहिंजी ज़ात बाबरकत आहे ऐं तुंहिंजे हुकुम जे बिना वण जो पन बि कोन थो चुरी सघे। तू पंहिंजे महबूब जे सदके मुझे ज़र अली के सेहत दे। आमीन। शामुराद, हिक ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में नथी अचे। वरी कहिड़ी? शहमीर जे बक़ौल हुन पाण खे खान बहादुर जे डप खां ॻोठ खां ॿाहिरि कढियो आहे। तोड़े जो हुन जो तरीक़ेकार ग़लति हो, पर हुन जी नियत बहितर हुई। हू शम्स जो नालो इस्तेमालु करण बदिरां पंहिंजे असली नाले सां बि साम्हूं अची सघे पियो। मुंहिंजी सम्झ में इहो नथो अचे, जेकॾहिं हुन जी नियत में फितूर कोन्हे, हुन खान बहादुर जे जबर खां असांखे बचाइण लाइ एमरजेंसी जी बुनियादनि ते असांखे हिते मुंतकिल कयो, त पोइ असां महफ़ूज़ हुजण बावजूद केदी छो आहियूं? ज़ाहिरा पंहिंजे हिफ़ाज़त लाइ दर बंदि करे ॿाहिरां गार्ड बीहारिया अथई। हालो तव्हांजी इहा ॻाल्हि मञी वरितमि। बंदि घर जे अंदरि, जंहिं घर जे ॿाहिरि गेट ते गार्ड बीठल हुजनि, उन में असांखे कहिड़ो ख़तरो आहे जो असांजा फ़ोन बि वापसि न कया अथनि? तूं ठीक थी चई। किथे ईअं त कोन्हे शमीर खां वॾी गेम खेॾण जी मुंद में हुजे? यकीनन हू पंहिंजे मक़सद ख़ातिर असांखे इस्तेमालु करे सघे थो, ऐं ईअं बि मुमकिन आहे पंहिंजे चाचे खां मिल्कियत जो हिसो वठण ख़ातिर हू असांजो सौदो करे। बाबा, लॻे थो त तव्हांजे विच में का संजीदा गुफ्तगू थी रही हुई। हा दी, तुंहिंजी माउ जे सवालनि मुंहिंजो दिमाग़ चकराए छॾियो आहे। अम्मी, हाणे त केतिरा ई ख़दशा ख़तम थी चुका आहिनि। शामिर असां सां जे पंहिंजाइप सां पेश अची रहियो आहे। इन पंहिंजाइप खां त मूंखे डपु थो लॻे राणी। हुनजो असां ते एॾो महिरबानी थियणु, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। सो बि हिकु अजनबी शख़्स जो असां ते एॾो महिरबानी थियणु, जेको असां सां कॾहिं मिलियो बि न आहे। अम्मी, इहा का अनोखी ॻाल्हि न आहे। अजनबी इंसाननि खे ज़रूरतूं हिक ॿिए जे वेझो आणे छॾींदियूं आहिनि। यकीनन इन ॻाल्हि जो डपु आहे। ख़बर न आहे कहिड़ी ज़रूरत शमीर खे असांजे एॾो वेझो आंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।